ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां यामाहा जे सीनियर जनरल मैनेजर जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान वाटर स्पोर्ट्स मंसूबनि खे शुरू करण ते गौर कयो वियो आहे। यामाहा 1996 खां सिंध में कम करे रहियो आहे। सरबराह यामाहा जो चवणु आहे कींजर, गुडू, सखर ऐं कोटड़ी बैराजनि ते वाटर स्पोर्ट्स प्रोजेक्ट शुरू करणु चाहियूं था। वॾे वज़ीर खे चवणु आहे यामाहा जे जनरल मैनेजर पारां दो दरिया खां पोर्ट कासिम ताईं फेरी सर्विस शुरू कई वेंदी। यामाहा सिंध जे सीड़पकारी खाते ऐं सियाहत खाते विच में इजलास मुनक़िद कयो वञे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त कहिड़नि हंधनि ते वाटर स्पोर्ट्स ऐं फेरी सर्विस जा मंसूबा शुरू करे सघजनि था। पंहिंजूं तजवीज़ूं लिखत में सिंध हुकूमत तां मोकिलींदासीं त जीअं उन ते अॻभराई थी सघे। सिंध हुकूमत सियाहती ऐं तफ़रीह माॻनि जी तरक़ी लाइ क़दम खणणु चाहे थी। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध जी सियाहत जी तरक़ी जा वॾा मौक़िआ आहिनि जिन ते कम करण जी ज़रूरत आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन खे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां यामाहा जे सीनियर जनरल मैनेजर जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान वाटर स्पोर्ट्स मंसूबनि खे शुरू करण ते गौर कयो वियो आहे। यामाहा 1996 खां सिंध में कम करे रहियो आहे। कींझर, गुडू, सखर ऐं कोटड़ी बैराजनि ते वाटर स्पोर्ट्स प्रोजेक्ट शुरू करणु चाहियूं था। यामाहा जे जनरल मैनेजर पारां दो दरिया खां पोर्ट कासिम ताईं फेरी सर्विस शुरू करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। यामाहा सिंध जी सीड़पकारी खाते ऐं सियाहत खाते विच में इजलास मुनक़िद कयो वञे। इजलास में फ़ैसिलो कयो वञे त कहिड़नि हंधनि ते वाटर स्पोर्ट्स ऐं फेरी सर्विस जा मंसूबा शुरू करे सघिबा। पंहिंजूं तजवीज़ूं लिखत में सिंध हुकूमत तां मोकिलींदासीं त जीअं उन ते अॻभराई थी सघे। ख़बर खे ॾींदासीं नाज़रीन। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां यामाहा जे सीनियर जनरल मैनेजर जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान वाटर स्पोर्ट्स मंसूबनि खे शुरू करण ते गौर कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे कराची मां धरती टीवी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर शबीर लाशारी। जी शबीर, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुलु, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं यामाहा जापान जे सीनियर जनरल मैनेजर जेको आहे सेंट्रल एशिया एंड मिडल ईस्ट मिस्टर बुनोशुकी ITO विच में सूबे जे मुख़्तलिफ़ बैराजनि ऐं ढंढनि ते वाटर स्पोर्ट्स जे सहूलियतुनि खे हथी वठाइण समेत दो दरिया खां पोर्ट कासिम ताईं फेरी सर्विस शुरू करण ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। उन मौक़े ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त यामाहा पाकिस्तान जे सहकार सां कींझर, गुडू, सखर ऐं कोटड़ी बैराज ते वाटर स्पोर्ट्स जूं सहूलियतूं तयारु करण जो वॾो स्कोप मौजूदु आहे। उहे सहूलियतूं ख़ानगी शोबे तहत क़ाइमु करे सघजनि थियूं। दौरो कंदड़ यामाहा जे नुमाइंदनि वॾे वज़ीर खे ॿुधायो त ट्रांसपोर्ट जी सहूलियतुनि ऐं तफ़रीह लाइ दो दरिया खां पोर्ट कासिम ताईं फेरी सर्विस जेका आहे उहा क़ाइमु करे सघिजे थी। उन वधीक चयो त जेको आहे फेरी सर्विस बहितरीन जेका आहे सर्विस आहे ऐं असीं चाहियूं था त हिते जेको आहे फेरी सर्विस शुरू कई वञे। जी शबीर, जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।